नाज़रीन प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से ख़ास तौर ते इलेक्शन कमीशन तरफां जनवरी के अंदर जो चयो पियो वञे त आम चूंडूं थींदियूं, उन हवाले से नवाज शरीफ की वतन वापसी के हवाले से मुख़्तलिफ़ तजिए निगार मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तजिया करे रहिया आहिनि। हिकिड़नि तजिए निगारनि जो इहो चवणु आहे त नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वतन वापस पहुचंदो, उनजो शानदार इस्तक़बाल थींदो ऐं हू ईंदड़ इलेक्शन ते असरअंदाज़ थींदो ऐं उहे एसिताईं चवनि था त मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म जेको आहे उहो नवाज शरीफ ई थींदो। ॿियनि तजिए निगारनि जो चवणु आहे त नवाज शरीफ सऊदी अरब खां ई लंडन वापसि हलियो वेंदो, छाकाणि त जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले में नवाज शरीफ खे पॉलिटिकली जेको आहे सपोर्ट न मिली रही आहे, कानूनी सपोर्ट न मिली रही आहे। इन करे इन ॻाल्हि जा इम्कान घटि आहिनि त नवाज शरीफ ॾे वरंदो। ईंदड़ जेको इलेक्शन जो सिनारियो आहे अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। सिंध जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासूं त सिंध जे अंदरि जेकॾहिं को ग्रैंड अलायंस ठहे थो त उन ग्रैंड अलायंस जे अंदरि छा नवाज़ लीग बि शामिलु थींदी ऐं उहो ग्रैंड अलायंस ऐं पीपल्स पार्टी जे अंदरि 1-to-1 मुक़ाबला थींदा या पीपल्स पार्टी जे लाइ चॉइस कहिड़ी हूंदी, बलोचिस्तान जी सूरत हाल छा हूंदी, बलोचिस्तान जे अंदरि जेका बाप पार्टी आहे ईंदड़ वक़्त में उहा कंहिंजी इत्तेहादी थींदी। अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर साफ़ या सीनियर तजिए निगार मंज़ूर शेख साहब, सियासी कारकुन आहिनि, सीनियर पॉलिटिकल वर्कर आहिनि, तजिए निगार आहिनि होत ख़ान गाॾई साहब। प्रोग्राम में असांखे होत ख़ान गाॾई बि जॉइन कयो आहे। ॿिन्ही महिमाननि खे भलीकार चऊं था ऐं शुरू कयूं था मंज़ूर शेख साहब खां। मंज़ूर साहब, कीअं ॾिसो था नवाज शरीफ जी वतन वापसी जे हवाले सां? जीअं मूं पहिरें इंट्रो में बि ज़िक्र कयो त कुझु तजिए निगार इहो चवनि था त नवाज शरीफ ॾे वरंदो ऐं उनजो शानदार इस्तक़बाल थींदो। ईंदड़ मुल्क जो वज़ीर आज़म नवाज शरीफ आहे, पर कुझु तजिए निगारनि जो ऐं कुझु पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उन जे अॻुवाणनि जो चवणु आहे त नवाज शरीफ वतन वापसि न ईंदो ऐं सऊदी अरब खां लंडन वापसि थी वेंदो। अवां सूरत हाल खे कीअं था ॾिसो? असल में हाणे कीअं आहे त इहो तजिए निगारनि जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर तजिए निगारनि खां वधीक पीपल्स पार्टी जा जेके इत्तेहादी आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो मूं चवंदे इहो ॿुधो आहे त नवाज शरीफ न ईंदो या पोइ नवाज शरीफ वापसि हलियो वेंदो या जेको कुझु आहे। सो हाणे उनजो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु थी सघे थो, हर कंहिंजी पंहिंजी कैलकुलेशन आहे, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जीअं पहिरियों बि प्रोग्रामनि में पाण ॻाल्हि कंदा रहिया आहियूं, मूंखे जेकॾहिं मिसाल तौर ते ॿिन्ही साइड्स जी जेकॾहिं भेट करणी पए थी त कहिड़ी शइ जी वधीक प्रोबेबिलिटी आहे या कंहिं शइ जो वधीक इम्कान आहे, त उन में जेको वधीक मूंखे ग़ालिब इम्कान नज़र ईंदो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं नज़र अचे थो, उहो नवाज शरीफ जी वापसी जो आहे। उनजे लाइ मूं वटि 3-4 जेके फैक्टर्स आहिनि या जेके एलिमेंट्स मां ॾिसां थो उहे काफ़ी स्ट्रॉन्गर आहिनि। मिसाल तौर ते हिकिड़ो वॾो जेको एलिमेंट आहे उहो इहो आहे त मुस्लिम लीग नून जेकी आहे उहा हिकिड़ी अहिड़ी जॻह ते हिकिड़ी अहिड़ी स्टेज ते पहुती आहे या बीठी आहे जेका हिन खां पहिरियों कॾहिं उन स्टेज जो मज़ो कॾहिं चखियो ई न आहे। उहा स्टेज छा आहे? उहा स्टेज इहा आहे त मुस्लिम लीग नून जेकी आहे पंजाब जी हिकिड़े वॾे अरसे खां सभ खां वधीक ताक़तवर पार्टी हुई ऐं ताक़तवर पार्टी हाणे बि आहे, पर हाणे सभ खां वधीक ताक़तवर आहे या न आहे उन ते ॾाढी ॻाल्हि ॿोल आहे। त हिन खां मतिलबु अंदाज़ो कयो त नवाज शरीफ जी जेका पार्टी आहे जेका नवाज शरीफ जे पावर जो असुल जेको बुण बुनियादु आहे उहा पार्टी आहे न, उहा पार्टी जेकॾहिं पंहिंजे सभ खां ॾुखे मरहले में हुजे ऐं उनजी जेका पंजाब जे अंदरि जेका क्रिटिकल फॉलोइंग आहे उहा बि जेको आहे कमज़ोर थी हुजे, त पोइ नवाज शरीफ वटि जेको आहे न अचण जो या डिले करण जो कोई जवाबु मूंखे नज़र नथो अचे। तंहिंजे करे पार्टी खे बचाइण ऐं इलेक्शन जनवरी में थियनि थियूं या महीनो 2-3 अञा अॻिते वञनि थियूं,
पर जनरली पाकिस्तान में नवाज़ शरीफ़ जी जेके आहे उहा तमामु सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त नवाज़ लीग जेकी आहे पाकिस्तान में हिन वक़्तु लीडरलेस पार्टी आहे ऐं लीडर जंहिं क़िस्म जो बाक़ी हिननि खे घुरिजे थो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे नवाज़ शरीफ़ ई आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त नवाज़ शरीफ़ जो जेको सभ खां वॾो असेट आहे पॉलिटिकली उहो जॾहिं त तमामु शदीद ख़तरे में आहे, तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ जेको आहे उनजे अचण जो तमामु घणो ग़ालिब इम्कान आहे या ईंदो मां इहो चवां। हिकिड़ो बुनियादी इहो आहे। ॿियो बुनियादी इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेका सूरताल आहे उन में मजमूई तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेका पॉपुलर लीडरशिप आहे उहा आहे ई कोन। नवाज़ शरीफ़ ॿाहिरि वेठो आहे ऐं ॿियो पॉपुलर लीडर इमरान ख़ान जेको आहे उहो फॾा करे जहिड़ा झगड़ा करे उहो जेल जे अंदरि वेठो आहे। पीपल्स पार्टी वटि को पॉपुलर लीडर आहे कोन, ज़रदारी साहब पॉपुलर लीडर कोन्हे, हर कंहिंखे ख़बर आहे। पर्दे जे पोयां जेको आहे उहो ज़रदारी साहब टेबल टर्न्स करणु ॼाणंदो आहे, उनजी बि पंहिंजी शोहरत आहे। पर जेका पब्लिक फिगर हुजे थी, जेका आवाम जे हिकिड़े वॾे जेको आहे उहो अंग जे लाइ अपीलिंग हुजे थी, पॉपुलर लीडर, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़रदारी साहब कोन्हे। नई संदसि पुटु बिलावल आहे ऐं उहो अॻिते हली केतिरो अञा वधीक मैच्योर थिए थो ऐं केतिरो पब्लिक लीडर थिए थो, उनजी अपील केतिरी अट्रैक्टिव ऐं इफेक्टिव थिए थी, उहो हली अॻिते ख़बर पवंदी। पर एट प्रेज़ेंट पीपल्स पार्टी में पब्लिक लीडर जेको अवामी लीडर आहे, जेको आवाम खे अपील करे, जेको माण्हुनि खे अट्रैक्ट करे, माण्हुनि खे छिके ॿाहिरि कढे, पीपल्स पार्टी में अहिड़ो लीडर ई कोन्हे। त हाणे मजबूरी तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेको आहे ॿियूं आहिनि मज़हबी जमातियूं, मौलाना फज़लुर रहमान ABCD ॾाढा, पर जेका कंट्री वाइड जेका अपील आहे हूंदी आहे न लीडरशिप जी, कयूं जंहिं लीडर में हुजे उहे तारी ॻाल्हि लीडर कोन। तंहिंजे करे पाकिस्तान जी हिननि हालतुनि में भली भली पाकिस्तान जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट केतिरी बि मज़बूत हुजे, शयूं हुनजे कंट्रोल में हुजनि, इकोनॉमी पॉलिटिक्स सभई शयूं जेके आहिनि उते जेके कॉल शॉट्स थियनि था उहे इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां थियनि था। पर तॾहिं बि तव्हांखे मुल्क जे अंदरि हिन सॼी इकोनॉमिक ॾुखी सूरताल में न सिर्फ़ु जेके इकोनॉमिक जेके स्टेप्स घुरिजनि था उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे, पर उहे जेका सॼी जेका प्लानिंग या जेको सॼो जेको हिकिड़ो वायुमंडल ठहे थो उन में तव्हांखे जेका पब्लिक सपोर्ट आहे न उहा ड्रा करण जे लाइ तव्हांखे पॉपुलर लीडर्स जी ज़रूरत पवंदी आहे। त मुंहिंजे ख्याल में मंजूर साहब पॉलिटिकल सीनियर पॉलिटिकल वर्कर ऐं सीनियर तजिए निगारी पाण चई सघूं था। होत ख़ान गाॾई बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। होत ख़ान जो ओपिनियन वठूं था नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी खे हू कीअं थो ॾिसे। होत ख़ान नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी जे हवाले सां मुख़्तलिफ़ तजिए निगार मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो तजियो करे रहिया आहिनि। हिकिड़नि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते वतन पहुचंदो ऐं ॿियनि जो इहो चवणु आहे त उहो सऊदी खां वापसि लंडन रवानो थी वेंदो। लंडन में इतफ़ाक़ी या अॻु में तइ थियल जेका मुलाक़ात चइजे डॉक्टर कादिर मक्सी साहब जेको STP जा चेयरमैन आहिनि उन सां मुलाक़ात बि थी आहे। अव्हां कीअं ॾिसो था नवाज़ शरीफ़ जे वारे इशू खे, त उहो छा वाकई पाकिस्तान अची रहियो आहे ऐं ईंदड़ वज़ीर आज़म मुल्क जो नवाज़ शरीफ़ थींदो? कीअं ॾिसो था नवाज़ शरीफ़ जे इशू खे? शकील साईं अव्हां जी वॾी महिरबानी। हाणे ॾिसो इहो बहस जेको आहे हाणे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थियणु घुरिजे त नवाज़ शरीफ़ अचे थो या नथो अचे। छाकाणि त नवाज़ शरीफ़ जी जेका हींअर जेका नई जेका ख़बरूं अचनि पियूं समूरियूं त नवाज़ शरीफ़ ॼण चयो त लंडन खे बिल्कुलु ई ख़ैराबाद चई सऊदी अरब पहुची चुको आहे ऐं दुबई में जा बि इतला इहे आहिनि त दुबई बिल्कुलु अचनि पिया ऐं पाकिस्तान में जेके तयारियूं नज़र अचनि पियूं हुननि जी पार्टी जे तरफ़ां उहे उन्हनि में बि महसूसु इहो थियो थिए त नवाज़ शरीफ़ अचे थो पियो। ऐं आउं इन ख़्याल जो आहियां त नवाज़ शरीफ़ जेकॾहिं कंहिं बि पोज़ीशन में 21 तारीख़ ते पाकिस्तान में नथो अचे पियो त नवाज़ शरीफ़ जी सियासत मुस्तक़िल बुनियादनि ते ख़ात्मे तरफ़ वेंदी ऐं डिक्लाइन तरफ़ वेंदी। उन करे का बि एॾी वॾी पार्टी या को बि एॾो वॾो अॻुवान उहो पंहिंजी जेका आहे इन पोज़ीशन खे कंहिं बि तरह सां दाव ते न लॻाईंदो। उन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे या हालतूं जेके ॿुधाइनि थियूं पयूं त नवाज़ शरीफ़ लाइ ॼण चयो त कंहिं बि क़िस्म जी रंडक कान्हे का
ऐं न वरी नवाज़ शरीफ़ जे इस्तक़बाल लाइ थींदड़ तयारियुनि या लंडन में जेका रवानगी थी आहे या दुबई जा जेके इतलात आहिनि उन्हनि में लॻे थो पियो त नवाज़ शरीफ़ हर हालात में ईंदो। नंबर 2 जेको डॉक्टर साहब जे लाइ तव्हां पुछो जेका हुते मुलाक़ात थी आहे त डॉक्टर साहब जी मुलाक़ात तइ थियल हुई। डॉक्टर साहब जे वञण में सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं लेट थी वई त नवाज़ शरीफ़ पंहिंजी ऑफिस जेका हुई उहा छॾे चुको ऑलरेडी जेको आहे सऊदी अरब वञण जे तयारियुनि जे सिलसिले में। उन करे वरी मुनासिब इहो थियो त उते कैंटीन जेका आहे सा उन ते ई पोइ प्रोग्राम थियो ऐं एजेंडा सिर्फ़ु हिकिड़ी हुई त मुस्तक़बिल जूं जेके इलेक्शन्स आहिनि उन में नवाज़ शरीफ़ जो मुस्लिम लीग नवाज़ जो या मजबूरी तौर ते सॼे पाकिस्तान जे अंदरि जेके चूंडूं थियण वञनि पियूं उन में कहिड़े क़िस्म जी जमहूरी क़ुवतुनि खे किथां किथां सघ ॾेई सघिजे थी जे जमहूरी क़ुवतूं जेको आहे सो के गॾियल प्लेटफॉर्म तां या कंहिं इतिहाद जी सूरत ते हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी फ़ज़ा पैदा कनि जंहिंमें बार बार सबोताज थींदड़ पाकिस्तान जी जमहूरियत ऐं पाकिस्तान जे जमहूरियत में जेके ॿाहिरां जे जेके मुदाख़लतूं आहिनि उनखे रोके सघिजे। त उन सिलसिले में हिकिड़ी ॾाढी सुठी जेका मुख़्तसर हुई मुलाक़ात पर उन में इन एजेंडा ते जेका तइ थियल असांजी एजेंडा हुई ऐं तइ थियल तरक़ी पसंद पार्टी जो शेड्यूल हुयो डॉक्टर साहब जो उन में मुलाक़ात थी ऐं उन मुलाक़ात जा ॾाढा मुस्बत जेको आहे सो अंदाज़ सां गुफ़्तगू थी आहे ऐं उनजो अञा वधीक मुस्बत जेको नतीजो या उनजो जेको तसलसल जेको आहे नवाज़ शरीफ़ जी पाकिस्तान में वापसी खां पोइ अव्हांखे मिलंदो। टी जेका तव्हांजी ॻाल्हि आहे ऐं अॻु बि पाण हिन ते थोरो जेको हिकिड़ो प्रोग्राम काफ़ी अर्सो तव्हांखे यादि हूंदो त कयोसीं त उन में मुंहिंजो इहो ई आहे त हींअर पाकिस्तान वटि के बचा चॉइसिस न आहिनि पाकिस्तान वटि ऐं इंटरनेशनल बरादरी में जेका हींअर पोज़ीशन आहे उहा बि नवाज़ शरीफ़ ई वाहिद माण्हू नज़र अचे थो पियो जंहिंजे लाइ हिकिड़ी गुंजाइश ठहंदे नज़र अचे थी पई ऐं हालतुनि जी बि तक़ाज़ा इहा पई नज़र अचे त जेके असुलु दुर्धणी आहिनि उन्हनि जे लाइ नवाज़ ॼण चयो त कंहिं न कंहिं शिकिल में मजबूरी वारी सूरत हाल में अचे पियो छाकाणि त माज़ी में जेका नवाज़ शरीफ़ जी कैफ़ियत रही आहे उहा दुर्धड़नि जे लाइ कंहिं न कंहिं जॻह ते अचे नवाज़ शरीफ़ जेका आहे असां मुज़ाहिमत चयोसि या जेको आहे सो किन मसइलनि ते इख़्तिलाफ़ राय चयोसि उहा नवाज़ शरीफ़ कंदो रहियो आहे उन करे हू जेके दुर्धणी आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि जो ख़दशो ज़रूरु आहे त नवाज़ शरीफ़ जेकॾहिं इन पोज़ीशन में अचे ऐं सगारी पोज़ीशन में अचे त पोइ नवाज़ शरीफ़ उन्हनि जे लाइ के मसइला हैंडल्स या सुभाणे जेको आहे हिकिड़ो सिस्टम जेको हिननि ठाहियो आहे इमरान जे दौर में या इमरान खां पोइ जेको आहे शहबाज शरीफ़ जे दौर में या ख़ुदि जेको आहे इमरान जे ग़लतियुनि जे सियासी ग़लतियुनि जे करे जेका हींअर ख़ुदि जेका असांजे हितां जी ब्यूरोक्रेसी सगारी ब्यूरोक्रेसी जेका पोज़ीशन आहे उहा बि मुल्क जे अंदरि जे पोज़ीशन में बीठी आहे त उन्हनि ख़ूब थियो आहे त किथे सुभाणे नवाज़ शरीफ़ जे अचण जे करे ताक़तवर पोज़ीशन में अचण जे किथे उहा किथे एक्यूशन जेका उहा टुटे न उन करे होत ख़ान तव्हां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहो मंज़ूर शेख साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मंज़ूर साहब हिकिड़ो त पॉलिटिक्स जे अंदरि जेको लीडरशिप जो वैक्यूम आहे तव्हां चयो त उहो वैक्यूम जेको आहे नवाज़ शरीफ़ अकेलो लीडर आहे उहो उनजो पॉपुलर फेस आहे उहो उन वैक्यूम खे भरे सघे थो पियो ॿी जेका सऊदी अख़्तियारनि सां ॻाल्हि थी आहे ऐं UAE बि पहुचंदा ऐं उन्हनि जो बि पाकिस्तान जे अंदरि जेका इंटरनेशनल पॉलिटिक्स आहे लोकल पॉलिटिक्स उन में तमामु घणो उन्हनि जो इन्फ्लुएंस आहे ऐं कीअं सां सम्झो त नवाज़ शरीफ़ सां समूरा मामला तइ थी चुका आहिनि या अञा पाकिस्तान में पहुचण खां पोइ अञा उहे निगोसिएशन्स जारी रहंदियूं ऐं नंबर ॿी शइ त जेका पंजाब जी सियासत आहे अवां सम्झो था त पंजाब जी हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे पूरे मुल्क जी जेको इकनॉमिकल क्राइसिस आयो या जेके सिक्योरिटी जा मामला आहिनि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल आहे टेररिज़म आहे KPK ऐं ख़ासि तौर ते बलोचिस्तान जे अंदरि त तव्हां सम्झो था पंजाब जे हवाले सां अस्करी जेको पावर आहे ऐं ॿियो सिविलियन पावर उहो हिन वक़्तु तव्हां हिकिड़े पेज ते ॾिसो था या अञा किथे न किथे उन में के मामला आहिनि जेके अॻिते हली सेटल थियणा आहिनि पहिरीं चवां पियो पंहिंजो जेको पहिरीं जेका ॻाल्हि ॿोल थिए पई उन में जेको आहे पंहिंजो ॿ शयूं ॿ फैक्टर मां तव्हांखे ॾिसां हिकिड़ी ॻाल्हि त
नवाज़ शरीफ़ जेको आहे उनजी पंहिंजी पार्टी जी ज़रूरत, छाकाणि त पॉलिटिकली जेको सभ खां वॾो असेट आहे नवाज़ शरीफ़ वटि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुस्लिम लीग नून आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा त मुल्क जे इकोनॉमी जे पस मंज़र में पॉलिटिकल प्रोसेस ऐं पॉलिटिकल लीडरशिप जी छा जेके ज़रूरत पेश थी थिए, ज़रूरत थी अचे, उहा बि मां तव्हां सां शेयर कयो आहे। होद ख़ान साहब जा जेके ॿिया वधीक तव्हां फैक्टर्स ॿुधायो था, उन में आई डोंट नो, ॾिसो शयुनि खे ॾिसण जो हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। होद ख़ान जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं एनालिसिस जो इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट पार्ट आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। नवाज़ शरीफ़ जा जेको आहे उहो अरब मुल्कनि सां तालुकात जेके आहिनि, उन ते हिकिड़ो वॾे अरसे खां सालनि खां बहस बि आहे, ख़बरूं बि आहिनि, हिकिड़ो सॼो हिकिड़ो फेज़ आहे। हाणे गारंटियर्स वारो मामिलो जेको आहे उहो मिसाल तौर ते गारंटियर्स चओ या मजमूई तौर ते असां वटि जेकी हिते जेका सॼी गेम हुजे थी या जेका सिचुएशन हुजे थी, उन में त ॿियूं घणियूं धुरियूं बि इन्वॉल्व हुजनि थी। हाणे मिसाल सऊदी जी असां वटि इन्वॉल्वमेंट केतिरी रही आहे, इहा ॻाल्हि लिखल थोरी आहे, या UAE या जेके ॿिया मुल्क आहिनि, प्लस जेके आहिनि अमेरिकन जेकी आहे या वेस्ट जेकी आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो इन्फ्लुएंस हुजे थो। मजमूई तौर ते हिकिड़ो अहिड़ो मुल्क जंहिंमें जेको स्ट्रेटेजिकली लोकेटेड हुजे अहिड़ी जॻह ते, तव्हां हिते हिकिड़े वॾे अरसे खां वेस्टर्न जेके इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे डिफेंड करण जो हिसो हुजो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिते जेको बि पॉलिटिकल जेको आहे उहो सिनेरियो ठहे थो, उहो इम्पॉर्टेंट हुजे थो, हिन में कोई शक न आहे। ऐं उन में किथे न किथे जेको आहे उहो अहिड़ा सिग्नल जेके आहिनि जिन खे माण्हू गारंटी बि चवनि था। मिसाल होद ख़ान जेके लोग गारंटी चवे थो त उनखे चवण जो हिकिड़ो पंहिंजी जस्टिफिकेशन आहे, पर आउं चवां थो त उहो पासो बि आहे। पर जेको सभ खां वॾो हिन वक़्तु मूंखे जेको ॿ टे जेके फैक्टर्स जेके नज़र आया, ॿ फैक्टर्स तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां। उनजे लाइ जेको आहे उहो ज़रूरी आहे नवाज़ शरीफ़ जो हिते अचणु मजबूरी थी पई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि बंदियाल खां पोइ जेके कोर्टूं आहिनि, हाणे उन्हनि कोर्टुनि खां मजबूरी तौर ते नवाज़ शरीफ़ खे त न ॾिजणु घुरिजे न। हा, बाक़ी हाणे इहो चइजे त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो सफ़ा असली जेको आहे उहो 4 ॾींहं बि जेल में रहण या जेको आहे जे हुन में पोज़ीशन में न आहे, त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर मजमूई तौर ते हिते पाकिस्तान जे अंदरि नवाज़ शरीफ़ जे लाइ नेचुरल हालतुनि जे पस मंज़र में त स्टेज मूंखे सेट लॻे थी। पर जेको सभ खां वॾो टारगेट हूंदो, जेको सभ खां वॾो ऑब्जेक्टिव आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में हिननि खे अचीव करिणो आहे, उहो इहो आहे त हिननि जी जेका क्रिटिकल जेका स्ट्रेंथ आहे जेको आहे पंजाब सूबे जे अंदरि, उहा कीअं नवाज़ शरीफ़ या संदसि पार्टी जेको आहे उहा रिवाइव करे थी, मुंहिंजे ख़्याल में इहो सभ खां वॾो टास्क आहे। छाकाणि त का बि पार्टी जेकी आहे न, उन जा हिकिड़ा लीडर्स हुजनि था, पोइ उन खां पोइ हेठि हुननि जेकी क्रिटिकल सपोर्ट हुजे थी, उहा जेका क्रिटिकल सपोर्ट हुजे थी उहा ॾाढी इम्पोर्टेंट हुजे थी। जेके कारकुन जेके आहिनि उहे सभई शयूं ऑर्गेनाइज़ कनि था, कैंपेन्स डेवलप कनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, जेको आहे उहो हर वक़्तु सॾ ते हाज़िर हुजनि था, उहे तमामु ज़रूरी हूंदा आहिनि पॉलिटिकल स्ट्रगल्स लाइ बि ऐं इलेक्शन्स जे लाइ बि। त हाणे सभ खां वॾो टारगेट इहो आहे त उहा रिवाइव करे वञनि था पंजाब में, त बाबा, छाकाणि त मुस्लिम लीग नून खे पंजाब में बहरहाल वॾी महिनत करणी पवंदी, ऐं जेकॾहिं उहा हुननि महिनत रियल अंदाज़ में कई, यानी ॿियनि लफ़्ज़नि में उहा स्क्वायर 1 वारी आहे, त यानी शुरूआति खां हिननि खे वॾी महिनत करणी पवंदी, हिननि खे पंहिंजो बयानियूं वग़ैरह हेॾा होॾा त ठाहिणो पवंदो। तंहिंजे करे इनजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त मिसाल नवाज़ शरीफ़ अचे थो, हुनजो हरू भरू बि एॾो अज़ीम शान इस्तक़बाल न बि थो थिए, त मूंखे हुन ते हैरत बि न हूंदी। ऐं उहो इनजे करे त हुनजो असुलु टारगेट इहो आहे त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जे अंदरि अचे, फ़िलहाल जेको आहे उहो ख़ामोशी सां मंजूर साहब, इन सिंध जी सूरत हाल ते असां अचूं। सिंध जे अंदरि पार्लिमानी पॉलिटिक्स जे हवाले सां हिकु वॾो प्लेयर जेका पाण चऊं पीपल्स पार्टी मौजूदु आहे उते, ऐं उहा पीपल्स पार्टी जेका 16 महीननि जे इक़्तिदार में PDM सां उन्हनि जी उहा गॾु बि रही। हींअर लंडन जे अंदरि STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी जेका होद ख़ान जो चवणु आहे तइ थियल मुलाक़ात थी, पर उन ॾींहं ते न थी सघी ऐं बाद में उहा
किथे कंहिं रेस्टोरेंट्स या शॉपिंग मॉल या कैंटीन जे अंदरि उहा थिए। हिते जेका असां सफ़बंदी ॾिसूं था सिंध जे अंदरि त GDA SUP क़ौमी अवामी तहरीक उहे हिकिड़े पासे आहिनि, STP उन्हनि खां ॿाहिरि आहे। सिंध जो मंज़रनामो कहिड़ो बीहंदो जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पीपल्स पार्टी सां नथो ठहे या त उहो पीपल्स पार्टी सां अची करे उन्हनि जो ठाह थी सघे थो जीअं माज़ी जे अंदरि थींदो रहियो आहे, त सिंध जे हवाले सां अव्हां कीअं ॾिसो था? अगरि सॼी तरफ़ इहो होदखान जेकॾहिं आहे होपफुली त इहा ॻाल्हि मूंखे जेको आहे उहो सम्झ में न आई त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ सां गॾु नवाज़ शरीफ़ वारी जेको आहे डॉक्टर साहिब जी मुलाक़ात जेकी आहे उहा शेड्यूल्ड हुई त उन शेड्यूल्ड कंहिं कोई कंहिं मुलाक़ात जी का तस्वीर का कुझु पोइ स्टेटमेंट सारी ॻाल्हि सीक्रेट त कोन हूंदी न, इंटेलिजेंस एजेंसी जी त आहे न, पॉलिटिकल माण्हुनि जी हुजे थी। सो इहा मुलाक़ात जेकी आहे जेकॾहिं शेड्यूल्ड हुई त मक़सदु इहो आहे त इन जी अॻुवाट सारी ॻाल्हि का ख़बर ई कोन हुई। ऐं उनखां पोइ जेकॾहिं मिसाल तौर ते उहा शेड्यूल्ड मुलाक़ात न थी सघी त पोइ जेको मुलाक़ात वारनि जी जेका पिक्चर आहे या तस्वीर आहे उहा उनजी जस्टिफिकेशन छा आहे आई डोंट नो, मां इन ते कोन थो वञा। पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त मुस्लिम लीग नून जेकी आहे उहा हरूभरू बि जेको आहे या हिन स्टेज ते इहा कोशिशि न कंदी त हरूभरू बि सिंध में जेको आहे उहो का अहिड़ी का कैंपेन या अहिड़ी का शइ शुरू थिए। हुनजो सबबु इहो आहे त हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ या मुस्लिम लीग नून आहे वॾो जेको टारगेट आहे टारगेट जो आहे नवाज़ शरीफ़ अची वञे ऐं पंजाब रिकवर थिए। इन सॼी सिचुएशन में सिंध में जेको आहे उहो दाख़िल थी ऐं पीपल्स पार्टी सां हरूभरू बि फॾे में पवण जी बि कहिड़ी ज़रूरत आहे, जेका अकुलबंदी जी जेका मूंखे ॻाल्हि लॻे थी। ऐं तव्हांखे अल्टीमेटली जेके सीटूं जेके आहिनि उन्हनि जो जेको वधीक तइदाद आहे वारी ॻाल्हि आहे पंजाब जे अंदरि आहे। कोशिशि सिंध जे अंदरि जेको आहे उहो पंहिंजियूं एनर्जियूं जेके लॻाइण जे निस्बत में उहा साॻी एनर्जी जेकॾहिं मुस्लिम लीग नून पंजाब जे अंदरि लॻाईंदी त उतां वारी ॻाल्हि आहे हुनखे वधीक गेन थियण जो वधीक उहो आहे। पीपल्स पार्टी में फॾो करे पीपल्स पार्टी सां फॾो करे हरूभरू बि सभु कुझु जेको आहे उहो ख़राबु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। त मां सम्झां थो त जेको आहे पंहिंजो हरूभरू बि पहिरें टारगेट में जेको आहे मुस्लिम लीग नून हरूभरू बि सिंध खे हरूभरू फोकस कोन कंदी। ॿी ॻाल्हि इहा त सिंध में फोकस बि कंदी त सिंध में इतादी केरु पीपल्स पार्टी आहे, ॿी हिते जेको पीपल्स पार्टी आहे, ॿी जेको आहे उहो पंहिंजो हीउ आहे पंहिंजो GDA आहे। GDA जे अंदरि ऐं GDA जे ॿाहिरि जेके पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी खां हटी करे मतिलबु का बि पार्टी न आहे जेकी पार्टी चइजे। छा तव्हां कादिर बख्शी साहब जी पार्टी खे जेको आहे तव्हां पार्टी चवंदो कंहिं बि नमूने सां कंहिं बि पार्टीअ जे कंहिं बि स्टैंडर्ड ते ठहिके थी। थोरी थकी जेकी आहे उहा शकिल आहे पंहिंजो ज़ैन शाह वारी पार्टी जी, उहा बि हिकु ॿिनि सीटुनि ताईं हुननि जो फोकस वारी ॻाल्हि आहे त उहो जलाल शाह जी सीट ज़ैन शाह जी सीट ते रहियो आहे। त सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी खां हटी करे ॿियूं पार्टियूं आहिनि ई कोन अनफॉर्चुनेटली। सो तंहिंजे करे मां नथो सम्झां त नवाज़ शरीफ़ हरूभरू बि हिते अचे जेको आहे पंहिंजो टाइम ज़ाया कंदो उनजे निस्बत में उनजी कोशिशि होत ख़ान खां जवाबु वठूं था। होत ख़ान मंज़ूर साहब जो जेको ओपिनियन आहे त उनमें उनजो इहो चवणु आहे त नवाज़ लीग वधीक फोकस पंजाब जी पॉलिटिक्स खे कंदी ऐं हिते हरूभरू उन्हनि खे का इतिहादी ॻोल्हण में का दिलचस्पी न हूंदी। नंबर ॿी शइ हुनजो चवणो हो त जेके नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि उहे हरूभरू जो ईअं न आहिनि, एतिरो न आहिनि जो पीपल्स पार्टी खे जेको आहे को टफ टाइम ॾेई सघनि था। इतिहादनि जे हवाले सां पाण जेकॾहिं सफ़बंदी जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु GDA SUP JUI बि उन पासे आहे। ऐं कीअं ॾिसो था ही नवाज़ लीग सां जेकॾहिं तव्हां डॉक्टर साहब जी मुलाक़ात थी आहे इत्तेहादी जे हवाले सां उहो टफ टाइम ॾेई सघंदा या ईअं हर भेरे जीअं इलेक्शन में थींदो रहियो आहे ईअं ई अहिड़े क़िस्म जी एक्सरसाइज़ थींदी? हाणे मंज़ूर साईं जे ॿिनि ॻाल्हियुनि सां सहमत आहियां त नवाज़ शरीफ़ जेकॾहिं अकुलबंदी वारी ॻाल्हि कंदो त सिंध में हरूभरू मुदाख़लत वारी सूरत हाल पैदा करे इहा जेका वाक़ई मंज़ूर साईं जी दुरुस्त जो आहे।
बाक़ी जेका जंग जो मैदान आहे उहो आहे पंजाब में ऐं चैलेंज बि नवाज़ शरीफ़ खे माना आहे पंजाब में वॾे पैमाने ते सिंध खे हू अञा ताईं मुंहिंजे ख़्याल सां जेके बि हुन जूं सरगर्मियूं थियूं सिंध जे अंदरि मंज़ूर साईं जी शायदि नॉलेज में हूंदियूं या तव्हांजी नॉलेज में बि हूंदियूं त नवाज़ शरीफ़ पंहिंजे लेखे सरगर्मियूं अंदरूनी तौर ते पंहिंजे पार्टी जे प्लेटफॉर्म ते बि कयूं ऐं ॿिए नंबर ते मौलाना फज़लुर रहमान साहब वारनि जे थ्रू बि जेको आहे सो सिंध में हुननि जूं सरगर्मियूं गॾियल तौर ते हलनि पियूं। हाणे मूंखे जेको अचे थो पियो हिकिड़ो जेको टारगेट आहे सिंध में उहो इहो आहे त सिर्फ़ु सिंध में क़ौम परस्त या GDA न आहे ऐं मंज़ूर साहब जी हिन ॻाल्हि सां जेको आहे इस्लाम थो कयां सिंध जे असुल जेके मेन प्लेयर्स आहिनि उहे आहिनि MQM आहे ख़ुदि PTI आहे हिते ऐं हुन सां गॾु जेको आहे सो मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी आहे ऐं इंडिविजुअल वॾेरा आहिनि ऐं हुन सां गॾु पोइ जेको आहे सो अचे थी GDA जी हिकिड़ी जेका आहे उहा सूरत हाल क़ौम परस्त ऐं प्लस जेको आहे 3-4 क़ुवतूं जेके ग्रैंड अलायंस में वञनि थियूं पियूं त पीपल्स पार्टी जे लाइ मुश्किलात ज़रूरु पैदा करे सघनि थियूं पियूं पर मूंखे जेको लॻे थो पियो त नवाज़ शरीफ़ जंहिं क़िस्म जी गेम खेॾे पियो उहो पंहिंजा पता ओपन न पियो करे सिंध में खेॾे ज़रूरु पियो पर इहा ॻाल्हि ज़रूरु नज़र अचे थी पई त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे का हिते बहितर पोज़ीशन नज़र अचे थी पई त उहो पीपल्स पार्टी सां साम्हूं थींदो न त घटि में घटि मूंखे लॻे थो पियो त पोइ साॻी सिंध में जेका माज़ी में सूरत हाल थींदी रही आहे उहा ई थींदी जेका आहे असां बाक़ी नवाज़ शरीफ़ ॿिए पासे ते जेका कोशिशि करे पियो जंहिंजो मंज़ूर सां ज़िक्र न आहे कयो मूंखे उहो लॻे थो त नवाज़ शरीफ़ जी हींअर ॿिए नंबर ते वॾे में वॾी जेका कोशिशि आहे उहा आहे बलोचिस्तान जे अंदरि उहो कंहिं ॿी धुर जे थ्रू हुते जेको आहे कोशिशुनि में लॻो पियो आहे जेका उहा त पीपल्स पार्टी जे खाते में वञणी बलोचिस्तान मां या जेको आहे सो KPK मां उहा जेका आहे हाणे नवाज़ शरीफ़ ॾे वञी सघे थी पई मूंखे इम्कानी पोज़ीशन इहा नज़र थी अचे पई त जेके पंजाब बलोचिस्तान जा जेके रनिंग पार्टियूं आहिनि या जेके बलोचिस्तान जे अंदरि कुझु बहस रखंदड़ पार्टियूं आहिनि या जेको आहे सो धुरधड़नि जी जेके आशीर्वाद सां उते जेके फोर्सिस आहिनि उहे मूंखे लॻे थो त नवाज़ शरीफ़ खे पंहिंजी थोरी घणी कमी जेको आहे जेका पंजाब में पेश अचे थी पई उते पूरी करण जी कंदो ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जंहिंजो ज़िक्र मंज़ूर साहिब बि कयो त हिते पाकिस्तान जे अंदरि जेका सियासत जा जेके माहिरक आहिनि उहो अवाम जा पोलिंग जा इहे जेको आहे घटि हूंदा आहिनि असुल जेको आहे जितां फ़ैसिला थींदा आहिनि उहे अञा बि मूंखे हिन इलेक्शन में सगारी पोज़ीशन में नज़र अचनि था पिया जेके टोटलिटी जी शिकिल में जेको आहे नवाज़ शरीफ़ जे हक़ में नज़र था अचनि पिया जंहिंजो जेको आहे सो हाणे मौलाना फज़लुर रहमान बि इज़हार करणु शुरू कयो आहे ऐं पीपल्स पार्टी अॻ में जेको आहे हुन जो इज़हार कंदी रहे थी पई होतखान जेका तव्हां ग्रैंड अलायंस जी ॻाल्हि कई जंहिंमें तव्हां JUI MQM क़ौम परस्तनि जो GDA जो ज़िक्र कयो इहो जेको अलायंस आहे इहो नवाज़ लीग सां गॾु बीहंदो या अकेले सिर जेको आहे नवाज़ शरीफ़ इन खां ॿाहिरि हूंदी इन जो पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो थींदो नंबर ॿी ॻाल्हि त STP अॻ में ई GDA जो जेको अलायंस आहे उन खां ॿाहिरि निकिरी चुकी हुई STP जे लाइ कंहिंसां इताद छा उहो इन ग्रैंड अलायंस जो हिसो थींदी इंडिविजुअल अकेले सिर जेको आहे उहा इलेक्शन कॉन्टेस्ट कंदी कीअं STP जो छा हूंदो ईंदड़ लाइन तरक़ी पसंद पार्टी जी पहिरीं जेको लाइन इहा हुई त सिंध जूं जेके क़ौम परस्त तरक़ी पसंद धुरियूं जेके आहिनि उहे सिंध बेस्ट हिकिड़ो जेको आहे सिंध जे मसइलनि जे बुनियाद ते हिकिड़ो गॾियल इतिहाद ठाहिनि पोइ ॿियनि क़ुवतुनि सां सीट एडजस्टमेंट वारी पोज़ीशन में वञनि पर बावजूदि कोशिशुनि जे ईअं थी कोन सघियो छो जो साईं जलाल महमूद शाह जी SUP ऐं साईं अयाज़ लतीफ़ अली साहब जी सिंध पंहिंजो क़ौमी अवामी पार्टी इहे ॿई GDA सां क़ौमी अवामी पार्टी त ऑलरेडी GDA में मौजूदु हुई वरी साईं ज़ैन शाह जे वञण जे करे पोइ नतीजे त हींअर तरक़ी पसंद पार्टी हिन में बीठी आहे तरक़ी पसंद पार्टी जेका खादमीन सिंध जे नाले सां पंहिंजी जेका रजिस्ट्रेशन कराई आहे ऐं असीं निशान पंहिंजे ते विढ़ंदासूं पर असां इहे ऑप्शन्स इहो खुलियो रखियो आहे त असीं कंहिं बि दौर सां जेको आहे सीट एडजस्टमेंट वारी पोज़ीशन में वञी सघूं था पिया
ऐं मूंखे लॻे थो त नवाज़ शरीफ़ पंहिंजा पता अहिड़े नमूने सां खेॾे पियो त जेकॾहिं इन ग्रैंड अलायंस जे थ्रू जेको आहे जेकॾहिं का ॻाल्हि ठहंदी नज़र अचे थी पई त मूंखे लॻे थो त पोइ नवाज़ शरीफ़ बि इन जो हिसो हूंदो ऐं सीट एडजस्टमेंट वारी पोज़ीशन में वेंदो। पर तरक़ी पसंद पार्टी पंहिंजा ऑप्शन में हींअर उन वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे त असीं पंहिंजे प्लेटफॉर्म तां पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़ंदासूं ऐं मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि सवाइ पीपल्स पार्टी जे ऐं सवाइ MQM जे असीं जेको आहे सो किथे न किथे जेको आहे सीट एडजस्टमेंट वारी पोज़ीशन में वेंदासूं। महिरबानी होद ख़ान गाॾी साहब, मंज़ूर शेख साहब हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।